आबादी जी आलमी दिहाड़े की अहमियत के उजागर करण लाइ पॉपुलेशन खाते पारा तालके मिठी जी मोबाइल सर्विस यूनिट गोठ बिघार तालको डीपलो जे शहर डीपलो ऐं तालको छाछरो जे गोठ अरनरो में बेबी शो समेत मुख़्तलिफ़ तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं, जिते सेहतमंद ॿारनि में मुख़्तलिफ़ तोहफ़ा विरहाया विया, जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि मिठड़ियो चाढ़ण पाबोहर भालवा ऐं ॿियनि इलाइक़नि में सोशल मोबिलाइज़र्स तरफ़ां कॉर्नर गॾिजाणियूं कोठायूं वयूं, जिते ॻोठ जे माण्हुनि तरफ़ां वॾे अंग में शिरकत कई वई। मिठी जे सेंटर में इदारे जे तरबियत याफ़्ता फैमिली वेलफेयर वर्कर परमल मुस्लिम सिंधु बेबी शो में आयल सेहतमंद ॿारनि जो वज़न कयो ऐं सेहतमंद ॿारनि में इनाम विरहाया, जॾहिं त डीपलो में मूलीबाई ऐं बिघार में लिडीबाई खारियो गुलाम शाह में मूरान खां मुख़्तलिफ़ औरतुनि ख़ानदानी मनसूबाबंदी बाबति मशवरा ऐं कंट्रासेप्टिव मेथड्स पिणु वरिता। इन मौक़े ते दिलीप कुमार तालका पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर मिठी चयो त ॿिनि ॿारनि जे विच में मुनासिब वक़्फ़े सां माउ ऐं ॿार ॿिन्ही जी सिहत बहितर रहे थी। कॉर्नर गॾिजाणी में ॻोठ जे मक़ामी उस्तादनि, तालीमदाननि, सोशल वर्करनि ऐं माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई।